दोस्तों अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद, नमस्ते। अज पाण मौजूद आहियूं शिकारपुर जी प्रेस क्लब ॿाहिरां, जिते शिकारपुर जा नौजवान पंहिंजे हक़नि जे लाइ सरापा एहतिजाजनि। अचो त नौजवाननि खां पुछा कयूं त उन्हनि जा कहिड़ा हक़ आहिनि ऐं कहिड़नि हक़नि जे लाइ उन्हनि अॼु एहतिजाज कयो आहे। जी भाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असांजो तमामु सादो मुतालबो आहे। 2021 में असां 5 खां 15 ग्रेड जे लाइ 72 अरब जा चालान भरे करे IBA जी मार्फत टेस्ट पास करे आया आहियूं। 2023 में असांजी टेस्ट थी आहे, तक़रीबन 2 लख खां वधीक उम्मीदवार पास आहिनि। हाणे अलमियो इहो आहे त 72 अरब जा चालान बि जमा कराया आहिनि, टेस्ट बि क्वालिफाई करे बीठा आहियूं, पर हाणे छा थो थिए त उहे 90,000 जेके असांजूं नौकरियूं आहिनि उहे सिंध गवर्नमेंट ऐं IBA मिलियल पंहिंजी भगत सां विकिणणु खपाइण या मनपसंद माण्हुनि खे ॾियणु चाहे थी। जंहिंजो मिसाल इहो आहे त 2023 8 जून 2023 ते असिस्टेंट मॉनिटरिंग जो इश्तिहार आयो हुयो, जेके 5 खां 15 जॉब हुई ऐं जेके ग्रेजुएशन कैटेगरी में दोस्त पास करे आया हुया ऐं असां उन में अप्लाई कयोसीं। हाणे जॾहिं असांजी 5 खां 15 जी जॉब आहे ऐं असां 2023 में अप्लाई कयो आहे उन में, त हाणे हुननि वरी साॻी पोस्ट जे लाइ, साॻियनि ई उहिदे जे लाइ ॿीहर हुननि हिकिड़ो चालान IBA घुरियो आहे ऐं उहा ॿीहर टेस्ट थियण वञी रही आहे। हाणे असां सिंध गवर्नमेंट ऐं IBA खां इहो पुछणु चाहियूं था त आया 72 अरब बि तव्हांखे ॾिनासीं, IBA जी टेस्ट बि क्वालिफाई करे आयासीं, त हाणे वरी असांजी 5 खां 15 नौकरियुनि जे लाइ तव्हां ॿीहर टेस्टूं ऐं ॿीहर चालान छो था वठो, जॾहिं त असां ऑलरेडी पेड ऐं ऑलरेडी असां टेस्ट क्वालिफाई करे आया आहियूं। तमामु वॾो अलमियो आहे, तमामु वॾो जेको आहे त असां सां नाइंसाफ़ी थी रही आहे। उनखां पोइ सिंध गवर्नमेंट 28 सालनि ताईं एज रिलैक्सेशन ॾिनी आहे। हाणे जेके मॉनिटरिंग असिस्टेंट जे जेको ॿीहर इश्तिहार आयो आहे उन में असां चालान बि जमा कयूं, ठीकु आहे, पर हाणे असांजी 28 साल एज ई न आहे, असां वधी विया आहियूं एज खां, त हाणे असां अप्लाई कीअं कयूं? त वॾे खां वॾो इहो बि असां सां वॾी नाइंसाफ़ी आहे त एज रिलैक्सेशन असांजी ख़तमु कई वई आहे। KPK में 45 सालनि ताईं, पंजाब में 45 सालनि ताईं जो नौजवान नौकिरी करण जे लाइ अहल आहे, पर वॾे अफ़सोस सां ॻाल्हि करणी थी पवे त सिंध जेका पूरे पाकिस्तान खे पाले थी, उन जे नौजवान जे लाइ 28 सालनि खां वधीक उमिरि ई कोन्हे का जो हू नौकिरीअ में अप्लाई करे सघे। तव्हां साफ़िन सिविल सोसाइटीअ जे मार्फत असां सिंध गवर्नमेंट खे यादि ॾियारायूं था, रिक्वेस्ट कयूं था त महिरबानी करे असांजा जाइज़ मुतालबा हल करे असांजी बेचैनी, असांजी परेशानी, असांजी तकलीफ़ ख़तमु कई वञे। वॾी महिरबानी। पाण हिन वक़्तु शिकारपुर जे नौजवाननि खां उन्हनि जा हाल पुछणु था चाहियूं। असां सां ॿिया साईं मौजूदु आहिनि। जी साईं, अॼु तव्हां शिकारपुर में नौजवाननि सां गॾिजी करे एहतिजाज पिया कयो, कहिड़ा हक़ूक़ आहिनि, कहिड़नि हक़नि जे लाइ तव्हां अॼु गॾु थिया आहियो? असल हक़ीक़त इहा ई आहे त अदाजन तव्हांखे सॼी हक़ीक़त ॿुधाई त सिंध जे पढ़ियल लिखियल नौजवान जी महिनत खे मुतासिर कयो थो वञे, माना उन सां नाइंसाफ़ी कई थी वञे। उनखे माना तमामु पढ़ियल लिखियल नौजवान जे कलम ऐं अदब जी ऐं इल्म जी का इज़त नहीं कई। एॾो असांजो सिंध लेवल ते मुकमिल मुल्क लेवल ते हिकिड़ो IBA जो मोतबर इदारो आहे जंहिं हिन नौजवाननि जी टेस्ट कई आहे ऐं हिन नौजवाननि साबित करे ॾेखारियो आहे त असां वटि हेतिरी अहलियत आहे, असां वटि कलम बि आहे, किताब बि आहे, सिंध वटि अदब बि आहे, इल्म बि आहे। मगर अॼु हे पढ़ियल लिखियल नौजवान वीचारा परेशान आहिनि। हिन सां बाक़ाइदे धोखो कयो वियो आहे। 72 अरब रुपया हिननि ख़र्चु कया आहिनि इन टेस्ट जे हिसाब सां। हिन वक़्त ताईं उनजो को तदारुक न आहे। 2023 खां वठी 24 गुज़री वियो, 25 हले थो। ऐं वॾी ॻाल्हि इहा ई आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सिंध जे नौजवाननि, सिंध जे वॾड़नि, सिंध जे नंढड़नि सभिनी जवाननि सांढे करे हिननि खे टियों दफ़ो इक़्तिदार ॾिनो। 16 साल इक़्तिदार संभाली वेठा आहिनि, मगर निंड पिया आहिनि। ड्राइंग रूम वारी सियासत आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी मां नज़रियाती माण्हुनि जी ॾाढी कमी थी वई आहे। जीअं ॿुधंदा हुआसीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चारों सूबों की जंजीर है और मोहतरमा बेनज़ीर भुट्टो है, मगर अभी वो चीज़ नहीं है। बहुत दुख के साथ ये कहना पड़ता है कि हमारे पाकिस्तान पीपल्स पार्टी एक इतनी बहुत बड़ी अजीम पार्टी थी जिसमें इन लोगों को अभी वो नज़र ही नहीं है कि पढ़े लिखे लोग बच्चों को कैसे संभालना है, इस सिंध के वारिस को कैसे संभालना है। ये नहीं सोचते कि आने वाले वक्त के हमारे मेहमान हैं, ये हमारी ताकत है, मगर अपनी ताकत को खुद कमज़ोर कर रहे हैं। ये कहाँ जाएंगे, किसके पास जाएंगे? यार बड़ा अफसोस तो ये है कि एक सिंध का सदर है, एक मतलब मुल्क का सदर है, 80 साल उसकी उम्र है, वो सदर बन सकता है। वज़ीर आज़म 78 साल का है, वो वज़ीर आज़म बन सकता है। चीफ जस्टिस 79 बरस का है, वो चीफ जस्टिस बन सकता है। मगर अफसोस की बात यह है कि हमारे
सिंध के पढ़े लिखे 28 साल के बाद नौकरी के काबिल नहीं है। न 73 के आइन में, न पाकिस्तान के मुल्क के किसी आइन में इसका तदारक कौन करेगा? इसका पढ़े लिखे नौजवानों का इंसाफ कौन करेगा? खुदारा हम बिल्कुल मोतबर शख्सियत जितने भी हमारे आला अहदों पे फायज़ हैं सबको रिक्वेस्ट करते हैं कि इस पढ़े लिखे बच्चों के ऊपर नज़रसानी की जाए। ये सिंध के बच्चे नहीं, आपके बच्चे हैं, आपकी ताकत है, ये हमारे मुल्क पाकिस्तान की ताकत है, इसको संभालो, इसमें ही भलाई है। थैंक यू दोस्त। असां वटि इल्मु बि आहे, अहलियत बि आहे ऐं असांजी कयल महिनत खे ईअं रायगाह कयो पियो वञे। हिन नौजवाननि जो चवणु आहे असां सिंध हुकूमत खे अपील था कयूं ऐं पाकिस्तान जे इदारनि खे अपील था कयूं त असांजे जाइज़ मुतालबनि खे मञियो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। वॾी महिरबानी।